अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद करें तो सब ठीक होंदा, खैरियत सां होंदा। पेश आहे शमन अली मीराली, एल्बम नंबर 42। ख़ूबसूरत एल्बम आहे, ख़ूबसूरत नालो आहे एल्बम जो। हाणे कुझु दोस्तनि कमेंट्स भी कया आहिनि त असांखे कुझु मालूमात ॾियो ऐं कैसेट जा सभु कलाम असांखे पढ़ी ॿुधायो। ठीकु आहे, त असांखे ख़बर पवे त हिन कैसेट में कहिड़ा आहिनि, हिन कैसेट में कहिड़ा आहिनि। ठीकु आहे, सो हिन वीडियो में 4 एल्बम मां ॾिना आहिनि ऐं चइनी जा कलाम तव्हांखे मां ॿुधाईंदुसि। थी सघे अव्हांखे हिननि जी ख़बर न हुजे। ठीकु आहे, त हाणे पहिरियों कलाम आहे परे परे एॾो रहना पीरी हो कुझु दिलनि जा मालिक हो अल्लाह मुंहिंजे हर शाम उदास थी वई आहे मुंहिंजा सोना साईं। उनखां पोइ उमिरि अदा ऐं कीअं थो निभायां तोसां यारी लॻाए दिलि ॾिस त सही। उनखां पोइ आहे आशिक़ थियण को सवलो त नाहे सूरत सव सहणा पवनि। उनखां पोइ मशहूरु कलाम आहे ताड़ी हण त ओॾामी वञे अहिड़ो आहे पीरी। उनखां पोइ आहे आख़िरी कलाम आहे हो अला ईद मथां वरी आई आहे। उनखां पोइ आहे एल्बम नंबर 44 दीवानगी। ठीकु आहे, इन जा कलाम बि तमामु बहितरीनु आहिनि, सुठा आहिनि। हिन में बि ईद मुबारक। हिन जो पहिरियों कलाम आहे तूं जो वियो आहे विछड़ी अला माण्हुनि जा महणा मारनि था। उनखां पोइ आहे छो न कयां मां सिंगार मुंहिंजो परदेसी आयो। उनखां पोइ आहे मारवाड़ी कलाम जोगीड़ा बीरा। उनखां पोइ आहे छॾ तकरार सोणा मूंसां कर प्यार सोणा। उनखां पोइ आहे मुंहिंजी पसंदि जो कलाम आहे मूंखे प्यारो बि घुरी थो मूंखां दूरियूं बि करी थो। उनखां पोइ आहे इश्क दीवानो करे थो हो अल्लाह साईं। उनखां पोइ आहे आङरियूं वारनि में फिराए मूंखां रोअण बंदि कराए। ऐं उनखां पोइ आख़िरी कलाम आहे अखियूं ॿूटे दिलि ॾिनी मां तोखे। उनखां पोइ आहे एल्बम नंबर 45 एल्बम नंबर आहे ऐं ही एल्बम में आहे मिक्स में। ही असुल ऐं ओरिजिनल रिलीज़ न आहे, मतिलबु हिन जा कलाम कंहिं ॿियनि कैसेटुनि जा मिलाए करे हिननि एल्बम तयारु कयो। ठीकु आहे, इहे कलाम तव्हांखे मां ॿुधायां थो, तव्हां सम्झी वेंदव पाण। छो अॼु माण्हू मेणा ॼनि हा तुंहिंजे सचाई करें हा मूंसां मां छो न रोआं, इहो पुराणो एल्बम आहे। ठीकु आहे, हू त तोखे यादि कंदो आहे तुंहिंजे दर्द में मुंहिंजा दिलदार अखियूं रोइनि थियूं बेदर्दनि कई जुदा असांजी आ जोड़ी। उनखां पोइ आहे तो सिवा पई थी गुज़रे, इहो 12 एल्बम जो कलाम आहे। हू त तोखे यादि कंदो आहे हैरान ज़िंदगी आहे परेशान ज़िंदगी आहे अदा भला अव्हां त रोई ॾेखारियो उहा जाइ जानी। ठीकु आहे, हीअ एल्बम हुयो मिक्स में। उनखां पोइ आहे 43 नंबर धमाल। ही 2002 में रिलीज़ थियल आहे, मथां लिखियल बि आहे। ठीकु आहे, हिन में बि सम्झो त धमालूं जेके आहिनि तक़रीबन सभु ॿियनि एल्बमनि जूं आहिनि। ही बि मिक्स में ठहियल आहे। मुर्शिद नूरानी नूर सिंधड़ी मौला अली मस्त कलंदर। उनखां पोइ आहे 46 नंबर ख़ुदा जी मोहबत। अड़े अदा मूंखां बि दिल बरधार थी मुंहिंजो बि नालो हो लिखो आशिकनि में। इहो 46 नंबर एल्बम अथव, ज़बरदस्त। ऐं नज़रूं तलवार वहवा जीअं शाल जानी सदा हुजे तूं सुखनि में ये दिल हुआ है तेरा दीवाना। उर्दू कलाम आहे। अखियुनि में रोशनी आहे त तुंहिंजे ई करे आहे जीअं लतीफ़ शाह लतीफ़ मुंहिंजा मुर्शिद शाह लतीफ़। परदेस जा पंध ॾाढा ॾुखिया हूंदा थी ओ पिरी तोसां प्यार
ठीक है दोस्तों, उम्मीद कयां थो जेकॾहिं अव्हांखे वीडियो पसंद आयो हुजे त वीडियो खे लाइक कजो ऐं अॻिते एल्बम ॿिया बि शामिलु कंदासीं।